रोड़ी वेझो पटणी थाणे जे हद अरूड़ पिंडीअ वारे इलाइक़े में पीर गुल शाह मोहल्ले जे रहवासियुनि अब्दुल मजीद मीराणी, मिसमात अलमास, गुलाम मोहम्मद, माई लीला ऐं मीर मोहम्मद मीराणी जी अॻवानी में औरतुनि ऐं ॿारड़ा साण करे क़ुरान पाक हथनि में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त 10 ॾींहं अॻु पीर ॻोठ जे इलाइक़े कोट मीर मोहम्मद में बुरड़ा बिरादरी जे माण्हुनि चोरी जो कूड़े इल्ज़ाम में असांजे नौजवान निसार मीराणी खे पकड़े सख़्त तशदुद जो निशानो बणाए पीर ॻोठ थाणे ते भूरो बुरड़ो जी फरियाद ते केस दाख़िल कराए ऐं जेल मोकिले छॾियो आहे। जे वाक़े खां पोइ कोट मीर मोहम्मद बुरड़ो जे बाअसर माण्हुनि ऐं हितां इलाइक़े जे बुरड़ा बिरादरी जे बाअसर माण्हुनि गॾिजी पीर ॻोठ में गिरफ़्तार थियल निसार मीराणी ते कारहे जो कूड़ो इल्ज़ाम ॾेई असांजे घरनि ते चढ़ाई करे हवाई फायरिंग कई आहे। जे बाद घरनि में भञ डाह ऐं फुर लुट करे असांजा घर डाहे क़ीमती सामान ऐं लखें रुपयनि जा रोक रक़म, सोना, ज़ेवर ऐं मोबाइल ऐं दुकान में रखियल मोबाइल फ़ोन ॿियो सामान खणी घरनि खे बाहि ॾेई फरार थी विया आहिनि। मुज़ाहिरीन DIG SSP सखर खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी हमिलो कंदड़ बुरड़ा बिरादरी माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते पटणी पुलिस जो चवणु आहे त घरनि ते हमिलो ऐं भञ डाह जी इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मिराणी बिरादरी जे माण्हुनि जो बयानु रिकॉर्ड करे जांच शुरू करे ॾिनी आहे। मुतासिर धुर ईंदी त उन्हनि जी फरियाद ते क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।